नाज़रवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ॾियाम नवाज़नी मां ख़बर ॾींदा हलो त नवाबाद हाई स्कूल में 37 वालदेन जे ॾियारे जी तकरीब अॼु मुनक़िद कई वई है। तकरीब जो मेहमान ख़ास PPMP ॾियाम शबीर अली खान, ॾियाम शहबाज अली खान ऐं DAO अरशद बेग जिन हुआ। तालीम खाते जे मुख़्तलिफ़ TAOs, तालीम ऑफिसरनि ऐं शागिर्दनि जे वालदेननि जो वॾो अंग खां सवाइ PPMP ॾियाम शबीर अली, अॻूणो नाज़िम हामिद लिस्कानी, चाकर खान मलुखानी ऐं ॿियनि शिरकत कई। मेहमान ख़ास पारां तकरीब के नवाबाद हाई स्कूल जे हेड मास्टर मूचंद सोटड़ खिताब कंदे तैलीमी सरगर्मियुनि जी वाखाण कई ऐं तालीम सां क़ौमुनि जी तैमीर लाइ ज़रूरी आहिनि। उन मौक़े ते PPMP ॾियाम शबीर अली चयो त अरिड़हीं तरमीम खां पोइ तैलीम, सिहत जहिड़ा शोबा सूबनि वटि अचण खां पोइ मथनि वधीक ज़ोर ॾेई रहिया आहियूं। कामयाब शागिर्दनि में मेहमान ख़ास इनाम शील्डूं ऐं एवार्ड पिण विराया। उन मौक़े ते गेस्टाज जनरल सेक्रेटरी फज़लुल्लाह उमरानी, अॻूणे डायरेक्टर तालीम गुलाम कादिर वसाण, TAO महबूब अली कासकेली, TAO सिद्दीक शेख, TAO अब्दुल जब्बार राजपूत, TAO असगर मार समेत सियासी समाजी वालदेननि वॾे अंग में शिरकत कई। जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, हूअं त सॼो इलाइक़ो असांजी दिलि आहे। हर इलाइक़े जे हर माण्हू सां असांजो उहो ई रिश्तो आहे, उहा ई मोहबत आहे वॾनि खां वठी करे। इहो अॼु साथ न आहे, ऐं चवंदो पीढ़ियुनि जो साथ आहे, छो त सभिनि सां असांजो हिकिड़ो रिश्तो आहे। पर ख़ुसूसन नवाबाद जी ॻाल्हि इन करे कयूं था जो पंहिंजो अदो वॾो अलाह उनखे जन्नत में जॻह ॾिए, मुंहिंजो वॾो भाउ, मुंहिंजो वालिद मोहतरम नवाबज़ादा ॼाम मदद अली खान, उन्हनि पंहिंजी सियासत जो आगाज़ नवाबाद खां कयो। त हमेशह उहो इहो चवंदा त नवाबाद मुंहिंजो घरु आहे। त यकीनन हुननि इहा शइ प्रूफ कई। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पंहिंजो इहो टाइम हो ऑपोज़िशन वारो, उन में उन्हनि सभिनि खां वॾो किरदारु पंहिंजे सूबे लाइ, पंहिंजी अवाम लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ जेॾी महिल अदा कयो। उन्हनि ॾींहंनि जी इहा ॻाल्हि जॾहिं हिते गैस जेका शुरू थी, सभिनि खां पहिरीं हितां शुरू थी, पोइ आई ॼाम ॻोठ में, ऐं पोइ ॿिए पासे जेका बैरानी ऐं नवाबाद खे सभिनि खां पहिरीं उन्हनि फोकस रखियो। त इहो उहो ई माण्हू करे सघे थो मुंहिंजे ख़्याल में जेको बेलौस जंहिंजी मोहबत हुजे, जंहिंजी बेलौस पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे उन शहर सां मोहबत हुजे, त उहा ई मोहबत असांजी बि अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदासीं ऐं हलूं पिया। कोशिशि इहा ई आहे। यकीनन पंहिंजो कमी पेशियूं मसइला मसाइल आहिनि, उहे तव्हांजे आॾो आहिनि, मगर नवाबाद असांजे बिल्कुलु फोकस में आहे। नवाबाद जूं जेके 2-3 स्कीम्स मेजर आहिनि, जेके इन्हनि इंशा अल्लाह ताला कुझु ॾींहंनि में हिते कमु शुरू थींदो। तव्हांजे विच में हूंदासीं हिते, तव्हां पाण ॾिसंदव त इंशा अल्लाह ताला हर इलाइक़ो, ऐं हींअर नवाबाद में बीठो आहे, मगर हर इलाइक़ो असांजी दिलि ते आहे। असांखे बिल्कुलु यादि आहे, ख़िदमत करण जो ई अज़म आहे, इहो ई खणी निकिता आहियूं। ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साथ सां, नेक नियती सां इंशा अल्लाह कामयाबु थींदासीं। यकीनन जेको 27 मार्च ते असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको निकिरे पियो, त उहो इन ई अवाम लाइ पियो निकिरे। चेयरमैन साहिबु जेको एॾी वॾी तकलीफ़ करे इहो मार्च जो अनाउंस कयो अथसि, जिते ॿियूं पार्टियूं लाराए वयूं तव्हांजे साम्हूं, लीडर्स जेके ॿिया हुआ पार्टीज़ जा, इहे अनाउंस करे पोइ हिते मोटी आहे। इहो वाहिद बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे जंहिं इहो ऐलान बि कयो ऐं साबित कदम रहियो आहे ऐं बीठो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।